बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी सिंधी एस्ट्रोलॉजर अनाया। जीअं त पाण पहिरियां वीकली हफ़्तावार प्रोग्राम करे चुका आहियूं, जंहिंमें पहिरियों पार्ट असां पहिरियों हिसो जेको आहे एक्सप्लेन कयो हो, जंहिंमें 3 सितारा अची वञनि था: एरीज़, हमल, टॉरस, सोर, जेमिनाई, जुज़ा। हाणे हींअर असां वधीक 3 पार्ट 2 में जेके अचनि था उन्हनि खे एक्सप्लेन कंदासीं, जंहिंमें चौथे नंबर वारो आहे, उन जो नालो आहे कैंसर, सरतान, लियो, असद, सुमला, विर्गो। नाज़रीन, जेको ही कैलकुलेशन जो इल्मु आहे, साइंटिफिक इल्मु आहे, ही क़दीम ज़माने खां हलंदो पियो अचे। असुलु जेको इल्मु, ग़ैबी इल्मु, त उहो अल्लाह पाक वटि आहे। हीअ हिकु असां जेको इल्मु ॿुधाए रहिया आहियूं, इहो सिर्फ़ु अंदाज़ो लॻायो वेंदो आहे, जंहिंमें 12 सितारा अची वञनि था। पोइ पाण स्टार्ट कयूं था ॿियो हिसो वीकली हॉरोस्कोप जो। हाणे हली ॾिसूं त तव्हांजा सितारा तव्हांजे बारे में हिन हफ़्ते छा था चवनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॿिए हिसे जो पहिरियों सितारो कैंसर, सरतान, जंहिंखे आबी सितारो, पाणी वारो सितारो सॾियो वञे थो। 22 जून खां वठी 22 जुलाई जे विच में पैदा थियण वारनि खे सरतान यानी कैंसर जी ॼाण सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। जंहिंखे पंहिंजे ॼम जी तारीख़ यादि नाहे रही, उहे नाले जो पहिरियों अल्फ़ाबेट अंग्रेज़ी में H सां हिन मुशाबियत वठी सघनि था, ऐं सिंधीअ में हे सां ईंदड़ नालो कैंसर सां ॼाण रखे थो। कैंसर हज़रात, तव्हांजी हिन हफ़्ते मनफ़ी सोच हली रही आहे। तव्हांजी मनफ़ी नफ़्सियात, तव्हांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ामात, तव्हांजो मुख़्तलिफ़ नियतूं सोचूं आहिनि। अल्लाह पाक तव्हांजा केतिरा ई दफ़ा मामला ठीकु कया आहिनि, तव्हांखे माण्हुनि में मक़बूल करायो, इज़त ॾिनी, हालात ठीकु कया, ज़िंदगीअ में तब्दीलियूं ऐं बहितरी पिणु पैदा कई। सुहिणे प्यारे अल्लाह पाक हर दफ़ा तव्हांजी पंहिंजी मनफ़ी सोचुनि सां बिगाड़ियल मामला बार बार सिधा कया। पंहिंजे मनफ़ी सोचुनि सां हिन हफ़्ते वरी तव्हां पंहिंजा मामला टेड़ा पिया कयो। अॼुकल्ह बि इहो ई पिया कयो। मनफ़ी सोचुनि जो शिकार आहियो। उन इहा मनफ़ी सोच तव्हांजा हालात ॿीहर बिगाड़े वई। तव्हां मनफ़ी सोचूं छॾे मुस्बित सोचुनि तरफ़ छो न पिया अचो? छो नथा चाहियो त तव्हांजा मामला ठीकु थियनि? तव्हांजी मनफ़ी सोच आहे जेका हसास तबियत आहे। तव्हांजी उन मां निजात हासिलु करियो। तव्हां पंहिंजे इन मनफ़ी सोचुनि मां निजात हासिलु करियो। मस्बत सोचो त तव्हांजा हालात ठीकु थियनि। आख़िर में बि इहो ई तव्हांखे सम्झाइणु चाहींदासीं त तव्हां पंहिंजो सोचूं दुरुस्त कयो, त जीअं तव्हांजो हफ़्तो सुठे खां सुठो गुज़रे। ॿिए हिसे जो ॿियों सितारो लियो, असद, 22 जुलाई खां वठी 22 अगस्त जे विच में पैदा थियण वारनि खे लियो सां मुशाबियत रखी वञे थी। हीउ आतिशी सितारो आहे। अंग्रेज़ी नाले जे पहिरियों अल्फ़ाबेट M सां शुरू थिए या सिंधी में मीम सां
नालो शुरू थी रहियो आहे उहे हिन मां ॼाण हासिलु करे सघनि था। जंहिंखे पंहिंजी डेट ऑफ बर्थ मालूम न आहे उहो नाले जो पहिरियों अखर इस्तेमालु करे सघे थो। जी असदी अफ़राद, तव्हांखे जाइदाद जी जेकॾहिं ख़रीदो फ़रोख़्त करणी आहे त ज़रूरु करियो, पर थोरो सोचे सम्झी करियो। ॿियो इहो त तव्हांजे 10 खाने में केतिरा ई प्लेनेट अञा ताईं वेठल आहिनि। उन जे करे कैरियर में हर वक़्तु बहितरीअ जी उमेदु आहे ऐं तव्हां में तख़लीक़ी सलाहियतूं मौजूदु आहिनि, जंहिं करे तव्हां कैरियर में तमामु घणो अॻिते अची सघो था, अॻियां वधी सघो था। पर शर्त इहो आहे त तव्हां कोशिशि कंदा रहो ऐं जाइदाद जे मामले में थोरो सोचे सम्झी फ़ैसिलो करियो, छाकाणि त जाइदाद त माण्हू वठी सघे थो, पर उन सां गॾोगॾु परेशानियूं पिणु ख़रीद करे वठंदो आहे। तंहिं करे तव्हांखे सजेशन ॾिनी वञे थी त जाइदाद ख़रीद फ़रोख़्त करण वक़्तु थोरो सोचे सम्झी फ़ैसिलो कयो। हिन हफ़्ते कैरियर में अॻिते वधंदे नज़र अची रहिया आहियो। जेकॾहिं सुकून जी ज़रूरत हुजे त पोइ 2 ॾींहं मोकल वठी आराम करियो। आराम करणु तव्हांजे लाइ बहितरु रहंदो, तव्हांखे सुकून हासिलु थींदो। अस्सलामु अलैकुम। हाणे हलूं था ॿिए हिसे जे 3 ऐं आख़िरी सितारे सुंबला जी तरफ़। सुंबला, जंहिंखे अंग्रेज़ीअ में विर्गो सॾियो वेंदो आहे, 22 अगस्त खां 22 सेप्टेम्बर जे विच में ॼमंदड़ ॿारनि खे विर्गो सां मुशाबित ॾिनी वेंदी आहे ऐं हीउ पिणु ख़ाकी सितारो आहे। जंहिं माण्हूअ खे पंहिंजे ॼम जी तारीख़ ऐं महीनो यादि न आहे रहियो, उहो नाले जे पहिरें अखर यानी पे ऐं गैन सां ॿुधी सघे थो ऐं इंग्लिश में जी ऐं सां शुरू थींदड़ नेम विर्गो चवराए सघे थो। 6 महीननि खां वठी जेको कुझु हली रहियो आहे, तव्हां पाण सां ज़ुल्म करे रहिया आहियो, हद खां वधीक कमु करे रहिया आहियो। तव्हांजी सिहत तव्हांखे एतिरो इजाज़त न पई ॾिए। पंहिंजो ख़्यालु रखो, ओतिरो ई कमु करियो जेतिरी तव्हांजे अंदरि तवानाई मौजूदु आहे। तव्हांजी सिहत तव्हांखे इजाज़त न पई ॾिए, पाण खे संभालियो। मुश्तरी तव्हांजे 10 खाने में अची रहियो आहे। निहायत ई ख़ुशकिस्मत माण्हुनि जे 10 खाने में ईंदो आहे। 10 खाने में हुजण जे करे कामयाबियूं, इज़त, वक़ार, एज़ाज़, प्रमोशन, हीउ सभु तव्हांखे ॾींदो। हीउ 1 साल ताईं रहंदो। जेको कमु कारोबार करे रहिया आहियो, दफ़्तर में आहियो, जिते बि आहियो, तमामु घणो इज़त ऐं वक़ार मिलंदो। ऐं उन सां गॾोगॾु उहो पिणु चवंदसि त जेकॾहिं तव्हां सियासत में दिलचस्पी रखो पिया त हीउ साल तव्हां लाइ बहितरीनु साबित थींदो। तव्हां ज़रूरु ट्राए करियो। महिरबानी।